अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरन सिरा पांध में हमेशा जियां तहां सां के नए मौजू ते गाल बोल थींदी आहे। मुंहिंजो अॼु जो मौजू आहे खिवण छा आहे, हक़ीक़तूं ई बचा। ये तहरीर सुलेमान वसाण जी लिखियल आहे जेका तहां दोस्तन जे नज़र कंदासीं। खिवण थियण किरण एक कुदरती अमल आहे। खिवण दर हक़ीक़त इलेक्ट्रिकल डिस्चार्ज आहे। ॿियनि लफ़्ज़नि में खणी ईअं चइजे त खिवण इलेक्ट्रिक करंट जे ककर जी हिकु हिसे खां ॿिए हिसे या हिकु बादल खां ॿिए बादल या बादल खां धरती तरफ़ वहण खे चइबो आहे। ककरनि ते काटू ऐं वाधू चार्जिस ॻाठ यानी फ्रैक्शन जे करे पैदा थियनि थियूं। बादल पंहिंजो पाण सां ऐं हवा सां टकराइजंदा रहनि था। ॻाठ जे नतीजे में साॻी ककर जी हिकु हिसे ते काटू ऐं हिकु हिसे ते वाधू चार्जिस या हिकु बादल ते काटू ऐं ॿिए ते वाधू चार्जिस जमे थी पवनि थियूं। पोइ इहे चार्जूं काटू खां वाधू तरफ़ वहण शुरू कनि थियूं। जॾहिं वहनि थियूं तॾहिं रोशनी पैदा थिए थी जंहिंखे तव्हां खिवण चओ था। जॾहिं इहे इलेक्ट्रिकल चार्जिस हवा मां वहनि थियूं तॾहिं हवा में मौजूदु गैस जे मालिक्यूलनि जा एटम गरम थी आयूनाइज़ थी वञनि था, जंहिं करे चार्जनि खे अॻिते वहण जो वसीलो मिलंदो रहे थो ऐं उन्ही अमल जे दौरान आवाज़ पैदा थिए थो जंहिंखे गाज चइबो। बादल जे मथीं सतह ते वाधू ऐं हेठी यानी धरती वारे पासे काटू चार्ज गॾु थियनि थियूं। बादल जी धरती वारे पासे वारियूं ॻाठूं काटू चार्जिस धरतीअ ते वाधू चार्जिस गॾु कनि थियूं ऐं नतीजे में बादल खां चार्जिस करंट जी शिकिल में धरती तरफ़ वहण लॻनि थियूं जंहिंखे खिवण जो किरण चवनि था। कुझु हक़ीक़तूं। खिवण सिज जी सतह खां 5 भेरा वधीक गरम थिए थी। विच अफ्रीका, लातैनी अमेरिका, हिमालय ते खिवण वधीक खिवण किरी आहे। हिकु जॻह ते 2 दफ़ा बि किरी सघे थी। धरती जो गर्मी पद सां गॾु खिवण जे किरण जी शरह वधी आहे। मर्दनि ते औरतनि जी भेट में 5 भेरा वधीक खिवण किरी आहे। तहक़ीक़ मूजिबि 2100 ताईं लाइटिंग स्ट्राइक यानी खिवण जे किरण जा वाक़िया 50% वधी वेंदा। आज़ादी जे मुजस्मे ते 500 भेरा खिवण किरी चुकी आहे। खिवण किरण दौरान 3 खां 5000 एम्पियर ताईं करंट पैदा थिए थो। खिवण जो फ्लैश 3 मील डिघो थी सघे थो। खिवण खां बचा। का बि खुलियल जाइ खिवण खां गैर महफ़ूज़ आहे। बंदि कमरो या बंदि घर सभ खां महफ़ूज़ जॻह आहे। खिवण दौरान कमरे, कार या गाॾी जूं दरियूं बंदि रखजनि। दुनिया में सभ खां वधि खिवण वॾनि ऐं डिघनि वणनि ते किरी आहे। सो झंग में खिवण दौरान वॾनि वणनि हेठि वेहण ख़तरनाक थी सघे थो। दुनिया में 2 नंबर ते वधीक खिवण पाणीअ ते किरी आहे। तंहिं करे खिवण दौरान तराई या पाणीअ खां परे चौपाए माल खे बि छॾिजे ऐं पाण बि परे रहिजे। झंग में नंढनि वणनि ते खिवण तमामु घटि किरे थी। अगरि मींहुं न आहे पर मथे खिवण थी रही आहे त बि किरण जो ख़तरो मौजूदु हूंदो आहे। सिज जी रोशनी जी मौजूदगी में खिवण किरी सघे थी। चोटी वारी छटी खिवण दौरान ख़तरनाक थी सघे थी। जीअं त खिवण बि इलेक्ट्रिकल करंट आहे, सो बिजलीअ जे मशीननि ऐं पसराईंदड़ शयुनि खां परे रहिजे। खिवण दौरान बिजली जे थंभनि तारनि खां बि परे रहिजे। खिवण दौरान का बि टेलीफोन इस्तेमालु करण खां पासो कजे। कमरे जे दर या दरीअ मां मथो कढी खिवण जो मंज़र ॾिसण जी कोशिशि न कजे। अगरि कोशिशि कई त थी सघे थो पाड़े वारा खिवण जे किरण जो आवाज़ु ॿुधनि। खिवण ऊचाई वारी जाइ खे अक्सर टारगेट कंदी आहे। साईं मुंहिंजो अॼु जो मौज़ू तव्हांखे कीअं लॻो, पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। उहो कमेंट ज़रिए तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त अॼु जी मालूमात तव्हांखे कीअं लॻी। वधीक हिन खां बहितरीन ऐं सुठी मालूमात ॿुधण ऐं ॾिसण जे लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो, लाइक ऐं कमेंट ॾिजो। तव्हांजी वॾी महिरबानी।